चाचा मूंखे तव्हां सां ज़रूरी कमु आहे। ॻाल्हि ॿुध, कहिड़ा तुंहिंजा खाता था रुलनि? मां चवां थो वञी दुकान खोल, का रोज़ी कर। न चाचा, मूंखे अव्हां सां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। हा चओ, कहिड़ी ॻाल्हि करणी अथई? चाचा, मां वॾेरे हैबत ख़ान जी धीउ खे पसंदि कयां थो ऐं हू बि मूंखे पसंदि कंदी आहे। बस तुंहिंजी ॻाल्हि थी वई। वञाणे दुकान ते वञी काठ चीर, पंहिंजी रोज़ी कर। चाचा मां सीरियस आहियां। मां बि तोसां भोग कोन थो कयां। माण्हू उते वञी अखियूं अड़ाए जितां कुझु मिलण जो आसरो हुजे। ग़रीब ऐं अमीर जी जोड़ी न का कॾहिं आसमान में ठही आहे, नहीं वरी हिते ठहंदी। डॉक्टर हुबदार बि सरदार जी धीउ सां लाऊं लहण जा ख़्वाब ॾिठा। वो ॾिठी न त उन जूं लाऊं कब्र सां लहिजी वियूं। चाचा वॾेरो हैबत ख़ान संग ॾियण लाइ राज़ी थी वियो आहे ऐं हू जल्द सरदार साईं खां माफ़ी वठण बि अची रहियो आहे। राज़ी त सरदार रांझन बि हुयो। दुआ ऐं हुबदार जी शादीअ में पोइ ॾिठी न त सिकंदर उन्हनि जो कहिड़ो हशर नशर करे छॾियो। चाचा उहो महज़ हिकु इत्तेफ़ाक़ हो। गुलाम सिंह ॻाल्हि ॿुध, असांजा 3 खून थिया आहिनि। हुबदार सां गॾु ईअं सम्झ त दुआ ऐं दोदो बि मुअल आहिनि। तूं न सम्झंदे, तूं ॿार ई ॿार। इहो इत्तेफ़ाक़ न पर हिकु सोचियल सम्झियल साज़िश हुई। इन हेबत ॾे असांजा अलाए केतिरा पलांदर हलनि ऐं इन्हे खे बख़्श कॾहिं बि कोन कंदुसि। ठीकु आहे चाचा, मां कम ते वञां थो, पर अव्हां थधे दिमाग़ सां सोचिजो ज़रूरु। हल हाणे हल, चयोमांइ न हल। एॾो मोतबर आयो आहे शादियूं करणु। बिला, वो असांजे ॻोठ में छो आयो आहीं? ईंदुसि बि पंहिंजी मर्ज़ीअ सां ऐं वेंदुसि बि पंहिंजी मर्ज़ीअ सां। छा कंदे तूं? अहिड़ो त हशर कंदोसि आहीं जो ईंदे त पंहिंजे पेरनि ते, पर ईंदे 4 कुलनि ते। इहो यादि रखजांइ। यादि तुंहिंजी असर त दिलि जी दिलि में रहिजी वेंदी चाकर। मां ईंदुसि बि पंहिंजी मर्ज़ीअ सां ऐं वेंदुसि बि पंहिंजी मर्ज़ीअ सां। तोखे मोकल आहे, तूं तयारु रहिजांइ। मां तयारु आहियां ऐं हमेशह तयारु रहंदो आहियां। हिन दफ़े छॾियां थो। मथां चई त चाकर मूंखे ॿुधायो न, हाणे डर मुंहिंजी नज़र न अॻियां। हल ठीकु आहे चाकर, मां वञां थो, पर यादि रखजांइ छो त बिलाल हिकु शिकारी बाज़ आहे। उहो शिकारी बाज़ जेको पंहिंजे शिकार खे खंभे खणी ईंदो आहे ऐं चीरे पाड़े छॾींदो आहे। मां वञां थो, पर तूं बि पंहिंजा पेर पुख़्ता करे हलजांइ। मुंहिंजा पेर पुख़्ता आहिनि ऐं हमेशह रहंदा, छो त मां मैदान जो खिलाड़ी आहियां। मां मल्ल पहलवान आहियां, मल्ल पहलवान। हल हल चाकर सां तो वाॾो अचा। अच्छा
न न हे मूंखे शरीफ़ माण्हू थो लॻे, हिन वटि मुंहिंजी कुंवार न हूंदी। कासिम, ही तूं पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि? छा थी वियो आहे तोखे? ज़ालम मुंहिंजी कुंवार खे अगवा करे खणी विया। तोखे ख़बर आहे मुंहिंजी कुंवार किथे आहे? कासिम, तुंहिंजी कुंवार तुंहिंजे इंतज़ार में ॻोठ जे चौराहे ते वेठी आहे। मुंहिंजी कुंवार, तूं फिकर न कर, मां अचां ई पियो। ही त सियाणो हुयो, हिनखे छा थी वियो आहे? अदा कुर्बान, ही भंग पी पी इन्ही जो दिमाग़ खुश्क थी वियो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त अॼुकल्ह जा नौजवान ही छा था कनि? नशा करे पंहिंजी जवानी छो था तबाह कनि? अदा कुर्बान, हिननि खे केरु सम्झाए? हे कंहिंजी ॿुधण वारा न आहिनि। खुदारा, हिन नशेनि जी हालत ॾिसी करे कुझु पंहिंजी ज़िंदगीअ ते, पंहिंजे पीउ माउ जी ज़िंदगीअ ते राम खाओ, तरस खाओ। सोढा मुंहिंजा यार, तूं परेशान न थी। हू ॾिस साम्हूं रेशमा थी अचे। रेशमा, ये तकड़ो तकड़ो छो थी अचे? एॾी देर छो कई तूं? सोढा, पुलिस तोखे ॻोल्हींदी थी वते, इन जे करे मां लिखंदी लिखंदी आई आहियां। भल पुलिस ॻोल्हे, हाणे हिननि सां बि हिसाब किताब करणो आहे। न न सोढा, कानून सां टक्कर न खाइजांइ। खान, कहिड़े कानून जी तो ॻाल्हि करें? किथे आहे कानून? कानून खे मरे केतिरो अरसो गुज़री वियो, उन वक़्तु किथे हो कानून जॾहिं मुंहिंजा साथी मारिया विया? हाणे सोढे जे लाइ कानून पैदा थियो आहे। शेरू वारा बेखौफ़ घुमंदा था अथनि, उन्हनि खे छो नथी पकिड़े पुलिस? सोढा, मां बि चाचा खे चयो हो त चाचा सरदार ॾे वियो हुयो। रांझन खान इहो ई चयो त सोढो पंहिंजो पुलिस खे हथु ॾे त इन में ई बहितरी आहे। रेशमा, मां पुलिस खे हथु शेरू वारनि खे मारण खां बग़ैर न ॾींदुसि, न ॾींदुसि। सोढा, मां वञा शेरू वारनि खे ॻोल्हे अचां, ॾिसां त किथे आहिनि। न न, पुलिस तव्हांखे ॻोल्हे थी। तव्हां सोढे जा दोस्त आहियो। बाक़ी मां शेरू वारनि जी ख़बर लही थी अचां त उहे किथे आहिनि। न न रेशमा न, तूं घर वञी बाबा जो ख़्यालु कर। मां बाक़ी शेरू वारे जी ख़बर लाहां थो त इहे किथे आहिनि। ठीकु आहे सोढा, मां हाणे हलां थी, तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। हा हा, मां पंहिंजो ख़्यालु रखंदुसि, तूं फिकर न कर। साहब, अॼु तमामु ॾाढो मथे में सूरु पियो आहे। हल त होटल ते हली चांहि पियूं। वारे वारे वाह जो ठहे तो का। अरे पण हलूं होटल ते निभागा, ॾिसे तो साहब आयो आहे सख़्तु, पंहिंजी बि नौकिरी वञाई ते, मुंहिंजी बि वञाई ते। अले तूं कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे? निभागा खे जाइजा। साहब, तूं त हर वक़्तु मूंखे रिॼारींदो आहीं साहब। अरे हाणे छॾ न ॻाल्हियुनि खे, निभागा। होॾ सुठी उथी अचो तो खीर वारो कर साहब। दम में छती। हाँ साहब, खीर आहे, ॿियो छा आहे? बस कर, खीर जा पट चेक कर, बोल चेक कर। खीर आहे बाबा, ॿियो छा आहे? अरे रड़े कर तूं। अरे खीर जा सका चेक करण रे। खीर कयो बाबा, कयो। पुलिस सां तो ॾाढा ॻाल्हाए पियो, भॼन विझाए पई। साहब, हे त केमिकल वारो खीर थी, केमिकल वारो साहब। न बाबा, न जो खीर पंहिंजो हलाईंदो, पंहिंजो मींहुं वञे। अरे बसि, मेह जा सका। लॻे थो त तोखे हिकिड़ी मेह बि कोन्हे, शिकिल ॾी मेहनि जहिड़ी। मेह जो खीर आहे, ताज़ो खीर आहे, केमिकल आहे सॼी। न बाबा, मूंखे पंहिंजो मींहुं वञे जो, जो पंहिंजो खीर आहे मेहनि जो। बस कर ना मक्कू लगे जा जा कूड़ तो पे वाली मोहम्मद ये मां चक्या। अरे का मार पोए ने भागा। अरे हे ट्रेन जो थे ने जो पारू तो खीर एक केमिकल जो पारू तो। हां साहब, मुते छो था इंदा मणो गरीब दे मा केमिकल वारो खीर नया हलाई तो बाबा सारिया। अरे हे तहां के जो एहसास ना है। अरे यो खीर तहां जो केमिकल वारो
शहर जा नंढड़ा नंढड़ा बच्चा अरे के पोढ़ा के कुरड़ा के बीमार हे खीर था पियन। हाँ तव्हांजे खीर पीअण सां माण्हू बीमार तो थी पए। अरे डॉक्टरनि ॾे वञी पुॼनि था पिया। वञो डॉक्टरनि वटि त छड़ो लिखी ॾियनि था पिया 1000 रुपया फीस। इहे तव्हां ज़ुल्म न कयो, हे केमिकल न हलायो त छो ईअं असांजा हे मारूड़ा, असांजा हे पाड़े वारा, असांजा हे शहर वारा छो बीमार थियनि। वाइदो कर अॼु खां पोइ केमिकल विझ दे खीर में। न बाबा हाँ विझ दे। न विझदुमि वाइदो आहे। जो ॾिठो मां हिन चौकी ते त लकब करे छॾंदोमांइ। न कंदा बाबा। ठीकु आहे वाइदो आहे। निक तूं मूंखे लॻे पंहिंजो ॻोठ जो तो वली मोहम्मद। जी साहब ॻाल्हाए थोरो हिसाब किताब करेसि। जीअं चईं बाबा। बसि हे खीर असांखे न खपे। आइंदा न कजे पर वली मोहम्मद सां हिसाब किताब नहीं दो खीर करे हिसाब किताब वली मोहम्मद सां। असांजो भाउ माण्हू आहे तूं, असांखे तुंहिंजो ख़्यालु आहे पुट। असां को ईअं ज़ालिम माण्हू न आहियूं। हल 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 वञ वञ आइंदा इहो कमु न थिए। न थींदो साहब न थींदो। वञ वञ। मोर्चा वठो। मर्द है सोटा, मर्द है। शेर दिल पैर संभार अचाई थी रे। शेर दिल तू भी मर्द है। बोलो गोलियूं खत्म थी वयूं आहिनि, हाणे निकिरण जी कयो। दिलबर हुसैन निकिरण जी कयो। ईअं न मुफ़्त मारिजी वञूं, सोढे खे वरी ॿिए कॾहिं ॾींहुं ॾिसंदासीं। अचो। नीड़े कारे था वञो थोड़ा ही तो बुज़ल थी भॼी आहे। वॼा ॾियनि अचो। जेके बि झड़े नमूने साहिब उन्हनि समूरनि जा अख़बार में नाला लिखो। सर छा रांझन खान जे माण्हुनि जा नाला लिखो। रांझन खान जे माण्हुनि पंहिंजे बचाव में फेरिंग कई आहे। तव्हां पहिरें हैबत खान जे माण्हुनि जा नाला लिखो, उन्हनि जा बाद में लिखी छॾियो। सारे हो त पोइ तपी बाहि थी वेंदो। भल तपी वञी बाहि थी वञे कोड़ो। मुजरमा बाप कौड़े जे बाद नया वेठो, उन्हें पकड़े करे लाकब में फटका आणो त उनखे ख़बर पवे। छो त इंस्पेक्टर करार हैदर करार जो गुलाम आहे, वडेरे जो न। सर उन्हें में कुछ जख्मी आहिनि जेके रांझन खान जे कब्ज़े में आहिनि। मां रांझन खान सां ॻाल्हायां थो, पोइ उनखे बि ॾिसूं था। तव्हां तेसि ताईं ॿियो कमु कयो। ठीक है सर, जेको मिलो असां उनखे पकड़ींदासीं। चङो सर, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इधर छा ॻाल्हि आहे? अॼु तव्हां उदास उदास वेठा आहियो। लैला, रस्ते में चाचो दोदो मिलियो, सफ़ा चरियो थी वियो आहे। ॿार उनखे पथर पिया हणनि, उनखे ॿारनि खां छॾायुमि। अदा चाचे दोदे जो जवान पुटु मरी वियो आहे, चरे न थींदो, बाक़ी छा थींदो। इधर तूं चाचा खे वठी पंहिंजे घर आए, तव्हां बि हुनजी ख़िदमत कयां। लैला,
मूं हुनखे वठी अचण जी ॾाढी कोशिशि कई पर हू क़ब्रिस्तान जी तरफ़ हलियो वियो, मूंसां न आयो। ॾींहं राति हू पुट जे क़बर ते वेठो रोए थो। अल्लाह साईं उन ज़ालमनि सां पुॼे थो जंहिं त चाचे सां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे। लैला, जंहिं चाचे सां ज़ुल्म कयो न उहे ज़ालिम बि ख़तम थी विया, पर हाणे चाचे जो इलाज मां पाण कंदुसि ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु हुनखे ठीकु कंदुसि। अदा मां चाचे दोदे खे वठी ईंदुसि। हा दा, तूं चाचे खे ज़रूरु वठी अचिजांइ त मां हुनखे मानी वग़ैरह खाराईंदसि। हा दी, मूंखे मिलियो त मां ज़रूरु वठी ईंदोमांसि। सोधा तूं कालू मां रब खां ॿियो कुझु क़ुरान उहो बि मिली वञे हा त तोखे अर्श ते पियो ॻोल्हियां, तूं मूंखे फर्श ते मिली वियो। सोधा यादि कर उहे ॾींहं जॾहिं मां तोखे पेट में खंजर आहियां, तूं बची वएं, हाणे मूंखां न बची सघंदे। कालो, ज़िंदगी मौत खुदा जे हथ में हूंदो आहे, खुदा जे हथ में। तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ जे लकीरनि में आहे, हथ जे लकीरनि में आहे। सोना मुझे माफ कर, सोना मुझे माफ कर, मुझे मार। याद कर कि मुझे जिस्म में गाड़ ॾिनाई, तेरे तो मुझे वॾो हिसाब आहे कालू, वॾो हिसाब आहे, वॾो हिसाब आहे। कालू 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 तो केर मारे हो? कालू 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 के केर मारे हो? कालू 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 के केर मारे हो? केर आज को असांजा मानू मारी दो तो वने हुसैन, केर आहे? मुर्तजा हिको वडो पुराणो खिलाड़ी आहे जेको असांजा दोस्त भी मारे थो ऐं सबूत भी नथो छड़े। हाणे असांखे होशियार थी रहणो पवंदो। हू हिकु वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे, असां सभिनी खे हिकु हिकु करे मारे छॾींदो जीअं असांजे भाउ कालूअ खे न मारियो आहे। मुंहिंजा भाउ कालू, असां तुंहिंजो भलास कंदासीं भाउ कालू कालू। सोढा सोढा तूं सुठो कोन कयो आहे, तूं मुंहिंजा साथी मारिया आहिनि, मां तुंहिंजो सॼो ख़ानदान मारींदुमि, सॼो ख़ानदान। शेरू, जेतिरो जल्द थी सघे सोढे खे मारे छॾ, न त असांजा साथी हिकु करे सोढो मारे छॾंदी। शेरू, बाबू सच थो चवे, हीअं त सोढो असांखे मारे छॾींदो। शेरू, सोढे सिराज वटि पनाह वरिती आहे, पुलिस खां लिखियो आहे, उनखे उते मारियो आहे। चुप, मुझे जख्म ते लूण न मुर्क। सोढो हाणे मरंदो, मुंहिंजे हथां ई मरंदो। वेहण मो कुझु न थींदो शेरू, उथ त तयारी कयूं। शेरू, मां सोढे खे सिराज जे घर ॾिठो आहे, सोढो उते ई मिलंदो। हिकु त पुलिस ने असां लाइ आज़ार पैदा कयो आहे, वती ते असांखे ॻोल्हींदी, न सोढो सोढो त असांखे मारण में सवलो हुयो। शेरू, पुलिस ऑफिसर सख़्तु आयो आहे, जे बि मुजरिम खे पकड़े थो जा हाफ फ्राई थो करे या फुल फ्राई थो करे छॾे। बाबू, हाणे असांखे पुलिस खां नाहे ॾिनो, न त सोढो असांखे मारे छॾींदो। मरणो त हिकु ॾींहुं सभु खे आहे, छो न सोढे खे मारे पोइ मरूं।
अरे हवाला न हणो हलो तयारी कर हलण जी सॼे ॻोठ खे ख़बर आहे त शेरू वॾी किनी शइ आहे। आधा सोडा ही वठ पाणी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दे ख़बर सिराज बाबा जी तबियत कीअं ई? सोडा अदा अलीगढ़ सां मिली न सघियुमि, उहो रेशमा सां दवा गॾु वठण वियो। बाबा सां बि न मिली सघे? यार तुंहिंजी त ख़बर ई नथी पए। सोडा हिकु पुलिस ऑफिसर नओं आयो आहे, उहो बि तोखे ॻोल्हींदो थो अचे। उन खां सवाइ शेरू ऐं बाबू वारा बि तोखे ॻोल्हींदा था वठनि। सुठो इहो ई थी त हितां हलियो वञ कंहिं ॿिए पासे। मुंहिंजे करे मां पंहिंजी जुई छॾे वञा? न सिराज ईअं कॾहिं बि नथो थी सघे। मां हिननि खे मारींदुसि मारींदुसि। हुननि मुंहिंजा यार मारिया आहिनि, यार मारिया आहिनि मुंहिंजा। अदा सोडा तकड़ न कर, उन्हनि सां फ़ैसिलो कर, हल कढ। न न दिल हिननि जो हल सिर्फ़ मौत आहे, मौत आहे हिननि जो हल बस। शेरू हू ॾिस रेशमा कीअं थी मटक मटक कंदी अचे। अचनि ॾिस पक्को उहो सोडे सां मिली आई हूंदी। अॼु हुनखे मार ॾेई पुछा था कयूं त सोडो किथे आहे। काॾों थी अचे? सच सच ॿुधाए न त तुंहिंजी मुंडी लाहे छॾंदो मैं। हल की ना तू मुंहिंजी मुंडी छा लाहींदे? तहां जूं मुंडियूं मुंहिंजो सोढो लाहींदो। शेरू ॿुधे थो न छोरीअ जूं ॻाल्हियूं। मार मार थी करे हुकुम कर त ॼऊंसि मार, पोइ ॾिस त कीअं थी ॿुधाए सोढे जो पतो। मार पवई तुंहिंजा इहे हथ पचंदई, हथ त गोरो थी मुआ। चुप, अॼु असां तोखे पुछड़ो कंदासीं जेसिताणी सोडे जो पतो न ॿुधाईंदी। हिकु चमाट हई तमास शेरू, जे न 2-4 चमाटा ॿी हयूंमांसि त मिंट ॿुधाईंदी सोडे जो पतो। पतो त तव्हांजो वॾो बि न पुछी सघंदो मूंखां। बीह बीह, अॼु तुंहिंजी ख़बर था वठूं। सोरी छाती पके चवाई थी छॾ। बस तो न बस हथ कढेस, कढिया हिनखे। वञ वञी पंहिंजे सोढे खे सलाम ॾे, बची अचे हिते त ख़बर पए हुनजी बि असांजी बि। बीहो बीहो, हीअ मुंहिंजी सींड आहे। जे मां पंहिंजे सोढे खे चई करे न तव्हांजा हथ न कपरायमि न त मुंहिंजो नालो बि रेशमा न आहे, रेशमा न आहे। हटो परे। इहो ई त मां चाहियां पियो, इहो हिन सोढे खे ॿुधाए। तव्हां तयारु थियो, सोढो ज़रूरु ईंदो। सोढे खे अचण ॾे, जे जे सीने मां गोली खणी पहिरियों न कयो त मुंहिंजो नालो बि वलू न आहे। वाह वलू वाह, जरा दम मां तो में हल।